नासिन खैरपुर जे कांगे स्कूल में गैर कानूनी परडेहन का पाक सिंध जे सिरे हेठ एकता तकरीब मुनक़द कई वई। तकरीब में शरीक शहरन चयो त सिंध में गैर कानूनी तौर तरसियल परडेही मैशियत बार आहिनि। समूरन धारन के बिना देर निकाली ॾिनी वञे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे ख़ान मोहम्मद। खैरपुर के खानगी स्कूल सिंध चिल्ड्रन अकेडमी में एकता ॾींहं के हवाले से गैर कानूनी परडेहन खां पाक सिंध के सिरे हेठ सकाफ़ती तकरीब मुनक़द कई वई। तकरीब में शागिर्दनि ऐं शागिर्दाणनि उस्तादनि टोपी अजरक ऐं सकाफ़ती वेस ओढ़े शिरकत कई। मौके ते तकरीब में शिरकत कंदड़नि केटीएन सां पंहिंजा वीचार हिन रीत वंडिया। धारिया सिंध ते काबिज़ थियनि था, अची करे ॿाहिरियां माण्हू सिंध में अची करे पहिरियां अचनि था, मज़दूरी करणु अचनि था, पर पोइ अची करे हिते इकोनॉमी ते कब्ज़ो करणु शुरू करे था ॾियनि। जेको ही पाकिस्तान जी गवर्नमेंट ऐं आर्मी चीफ ऐं सिंध गवर्नमेंट जेको फ़ैसिलो कयो आहे त हितां जे माण्हुनि खे ॿाहिरि कढियो वञे, जेके गैर कानूनी तौर ते हिते रहनि था पिया, उहे चाहे अफ़गानी हुजनि, चाहे उहे बंगाली हुजनि, चाहे उहे कंहिं ॿिए मुल्क सां तालुक़ रखंदा हुजनि। जेकॾहिं उन्हनि वटि को शनाख़्त कोन्हे हिते, जेकॾहिं उन्हनि वटि का कार्ड कोन्हे को, त बहितर आहे उन्हनि खे घुर्जे त उहे पंहिंजे मुल्कनि ॾांहुं वापसि वञनि, त जीअं हितां जा माण्हू हितां जे रिसोर्सिस खे इस्तेमालु कंदे पंहिंजो सर्वाइवल ॻोल्हे सघनि। त असां उमीद कयूं था त हीअ सिंध सदियुनि खां क़ाइमु आहे, क़ाइमु रहंदी, दाइमु रहंदी। हर साल तव्हां केटीएन वारा नओं हिकिड़ो एजेंडा आणींदा आहिनि जेको तमामु बहितर सिंध जे हवाले सां तमामु बहितरीन आहे। हरियन खे सिंध मां निकाली ॾिनी वञे। बिल्कुलु तव्हां ॾिसो था त जेको बि असांजे मुल्क जो डॉलर आहे उहो सॼो अफ़गानिस्तान मुंतक़िल थिए। कीअं पियो थिए त हिते काई आडिट न आहे, त को बि माण्हू केतिरा बि डॉलर वठी करे गैर कानूनी तरीक़े सां अफ़गानिस्तान पुॼाए। पर तव्हां ॿिए मुल्क में अगरि तव्हां वञो था, किथे बि वञो, फी पर्सन खे $100 खां मथे काई बि बैंक न आहे ॾींदी। जॾहिं 40 लख त चवंदा रजिस्टर आहिनि। अगरि 40 लख रजिस्टर आहिनि त हिते त करोड़नि में आबाद थियल आहिनि। तव्हां जिथे वञो, इस्लामाबाद में अफ़गानी तव्हांखे मिलंदा, लाहौर में मिलंदा, कराची में मिलंदा। त हिन वक़्तु इंतज़ामिया जो इहो तमामु बहितरीन फ़ैसिलो आहे त अफ़गाननि खे हितां निकाली ॾिनी वञे। सिंधी सकाफ़त सिंधियुनि जे लाइ ईअं सम्झो त हिकिड़ो ईद जो ॾींहुं आहे। सिंधी माण्हुनि में असां पंहिंजे ॿारनि में इहो शऊर पैदा करण खे इहा आगाही था ॾियूं त सिंधी बि हिकु क़ौम आहे ऐं उनखे तव्हां तालीम जे ज़रिए अॻिते ॿुधायो माण्हुनि खे त सिंध बि हिकिड़ी क़ौम आहे। असांजी तहज़ीब केतिरी पुराणी आहे। सिंधी हिकिड़ा अमन परस्त रहिया आहिनि हमेशह खां ई। माशाअल्लाह सां इलाही मज़ो आयो, इलाही सुठो असांजो डे सेलिब्रेट थियो। ॿारनि इलाही इहो जेको आहे सो इंजॉय कयो आहे, इलाही ख़ुशि आहिनि। उन्हनि इलाही प्रैक्टिस कई, इन सां ई उन्हनि खे हिकिड़ो जज़्बो हुयो ऐं इहो असांखे करणु बि घुरिजे लाइ जीअं अॻिते इहो असांजो जेको सिंधी कल्चर आहे उहो प्रोमोट थींदो अचे। जी जी, छो त इहा असांजी हिकिड़ी जेका सुखड़ी आहे न सिंध जी, उहा असांजी हिकिड़ी सुखड़ी चइजे। हर चक्कर पंहिंजे स्कूल सिंध चिल्ड्रन अकेडमी खैरपुर मीरस में सकाफ़त जो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं। असां ॾाढी ख़ुशीअ सां इहो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं। असां पंहिंजे स्कूल खे सजाईंदा आहियूं। असां अॼु बि इलाही टेबलो असां कया, ॿारनि लाइ ख़ुशीअ सां इहो मल्हायो। केटीएन वारनि जा थोराइता आहियूं जिन असांखे सिंध जी सकाफ़त खे उजागर करण जो मौक़ो ॾिनो ऐं हिन दफ़े जेको स्लोगन रखियो आहे उहो तमामु बहितरीन रखियो आहे त गैर कानूनी जेके धारिया आहिनि उहे सिंध मां निकिरणु घुरिजनि, छो त सिंध मैदनी वसीलनि सां मालामाल आहे ऐं उन्हनि जो बि तहफ़ुज़ थियणु घुरिजे ऐं सिंध असांजी जेका कल्चर आहे उनखे उजागर करण लाइ अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम सरकारी तौरु गैर सरकारी समूरनि स्कूलनि में थियणु घुरिजनि। कैमरामैन शेब चन्ना सां गॾु ख़ान मोहम्मद, केटीएन न्यूज़ खैरपुर।